बुनियाद मीलाद जे जलसन जी अल्लाह से पान रखी। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, मुझा महबूब याद फरमा वो जलसो जंहिंजो बानी मां रब्बुल आलमीन हुयो, जंहिंजी सिदारत तो रहमतुल लिल आलमीन फरमाई, जंहिंजा ॼाणी ॿुधण वारा टोटल मुझा नबी। उन जलसे जो मौजू हो ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ते ही प्रोग्राम रोज़े अदर खां अचे थो पियो, पर मल्हाइण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा। हाणे अॼुकल्ह कोशिश कई वञे त हिन प्रोग्राम खे मुतनाज़े बनायो वञे। वो जेके शादी क़िस्म जा माण्हू आहिनि, अनपढ़ियल माण्हू आहिनि, उन्हनि खे फेरण जे लाइ चयो वेंदो आहे त तव्हां ॾेखारियो क़ुरान तर्जुमो पढ़ो, हदीसूं ॾेखारियो त असहाबनि हीअं जलसो मल्हायो जीअं तव्हां था मल्हायो। उहो वीचारो अनपढ़ियल माण्हू परेशान थींदो वञे त ही छा। वो चवंदा आहिनि साईं सुबती बिदत आहे, नओं कमु शुरू थियो आहे वग़ैरह वग़ैरह। पोइ अञा बि किथे हदीसूं आहिनि त महबूबनि जे ग़ुलामनि महफ़िलूं कयूं, हदीसूं आहिनि मौजूदु। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास साईं जो घर में उर्स कयो, मीलाद कयो, घर भातियुनि में, उते साईं करीमनि जो ज़िक्र थियो ऐं अल्लाह जा महबूब कुदरती साईं जे घर वटां अची गुज़रिया। आवाज़ ॿुधऊं साईं हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास साईं जे विलादत बासादत जा मौजज़ा पे बयान किया। साईं करीमन फरमायो, अब्दुल्ला ही छा? अर्ज़ की क़िबला असांजे घर अवां जो मीलाद, असां अवां जी ख़ुशी पिया मल्हायूं। त मदीने जे साईं फरमायो, हलत लकुम शफ़ाअती, अवां जी शफ़ाअत मां मुस्तफ़ा जे मथां वाजिब। अहिड़ियूं हदीसूं आहिनि। अगर जे हीअं न हो घर जो घर में सिर्फ ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे अक़ीदे जूं सम्झाए वञा, तव्हांजो सुभाणे को तव्हांखे ईअं न चवे त राति जो को अवां हेॾो ख़र्च कयो मागल्ला फुज़ूल हुयो, कंहिं मिसकीन खे ॾियो हा, कंहिं बेवा खे ॾियो हा, कंहिंखे घर ठाराए ॾियो हा, कंहिंखे शादी कराए छॾियो हा। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सादे माण्हुनि खे गुमराह करण जी कोशिशि कबी। दोस्तो जलसो त अञा बि कुझु वरी जो पाण वारा जुलूस था ॾिसनि 12 रबियुल अव्वल जा। मूं त ॿुधो आहे त पंहिंजी सिंध सतह ते वॾे में वॾो जुलूस साकड़ो ग्वारा नारो सभ खां वॾो जुलूस हिन वारे आऊं तो जी ॻाल्हि कयां त असां वारे माइटनि 700 अलाए 700 यानी हर साल वो इहो जुलूस ॾिसनि था, पोइ त मां बिगड़ियो बाबा हे एॾा जुलूस असां सबूरनि खे। हाणे आऊं तव्हांखे सम्झायां सवली सिंधी। बेशक असां मञूं था असां सबूरनि हीअं जलसो कोन कयो, असां बस जिद कोन कयूं, सादे तरीक़े सां बंदि कनि ऐं न वरी उन्हनि खे ज़रूरत उहे त मथे जे वारनि खां वठी पेरनि जे नोर ताईं सभु मदीने जे साईं जे इश्क में ॿुधा। हे जलसा त का ॻाल्हि कान्हे, साईं इशारो कंदा हा त सर अॾी ते रखी छॾी। उन्हनि खे ज़रूरत कान आई, न उन ज़माने में वरी ॿिया के अहिड़ा जलसा जुलूस थींदा हुआ। उन माहौल सादो मोहबत वारो कम पे हलियो, पर ही जेको दौर आहे हिन दौर में ज़रूरत आहे, चाहे मज़हबी माण्हू आहे चाहे सियासी माण्हू आहे। हाणे कराची में पोयनि ॾींहंनि में जलसो थियो काइदातुल मज़ार, माना उन्हनि माण्हुनि जी कोशिशि हुई त असां पंहिंजो सियासी मुज़ाहिरो कयूं, कुवत जो मुज़ाहिरो कयूं, जंहिंजो गवर्नमेंट ते बि निज़लो किरे ऐं सारे जहान ते वाह जी जमात आहे, वाह जो कुवत वारो मुज़ाहिरो कयूं, वाह जा माण्हू गॾु छा वो मीडिया वारा उनखे उछारीनि था, वो वाह वाह थिए थी, उन जमात जो रोब पखिड़िजी पवे थो।
त पोइ मुंहिंजा प्यारा असां बि फ़ैसिलो कयो त हिन दौर में घर में भी मिलाद कोन कबो, कुवत जो मुज़ाहिरो करे, रसूल दो जहां सा मोहब्बत जो मुज़ाहिरो करे, गिरौनन में बाज़ारुन में एडो वडो इज्तिमा करे जो काफरन खे ख़बर पए त अज भी ईमानी कुवत जहान में जिंदा लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत खुलफाए अहले सुन्नत जश्न ईद मिलादुन नबी ये बच्चे गालियों ये सादगी में समझी हो त पोइ असां हक़ में जान वई असां बि चऊं था असां बि ईमानी कुवत जो मुज़ाहिरो करे मुनाफ़िक़नि काफ़िरनि खे ॾेखारण था चाहियूं त रसूल दो जहां जा ग़ुलाम अॼु बि जाॻी था सुजा जुलूस जो मक़सद शान मुस्तफ़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाल वॾो जुलूस हुजे ये अॼुकल्ह बाबा कराची खां जुलूस निकितो इस्लामाबाद बाबा हेॾो जुलूस वञ ये त जमात तमामु वॾी आहे किथे लिखियल हुई वग़ैरह वग़ैरह पोइ असां छो न अहिड़े तजाली दौर में पंहिंजे महबूब सां मोहबत जो इज़हार करे साकरे खां हिकिड़ी गाॾी हुजे आख़िर में त ॿी गाॾी केॾी बंदर पइजी हुजे केॾो वॾो जुलूस जॾहिं टीवी ते मीडिया ते ईंदो न काफ़रनि जूं अखियूं खुली वेंदियूं भले असां सम्झो त मदीने में असांखे 1400-1500 साल गुज़री विया हाणे बाक़ी के वञी गाना रहिया हूंदा पर हेॾां त निहारियो रसूल दो जहां जा आशिक़ अॼु बि कफ़न बची झंडा खणी या रसूल अल्लाह जा नारा लॻाए रहिया सुभान अल्लाह ही इज़हार अक़ीदत आहे को बिदअत या शरीयत शिरक जो मसलो कोन्हे अजायो खामखा इन प्रोग्रामन खे मोहब्बत वारे प्रोग्रामन खे मुतनाज़े बनाने की कोशिश कई पई वञे मुंहिंजा प्यारा इहो अंग्रेज़नि जी चाल आहे अंग्रेज़नि जी साज़िश आहे वरना मुंहिंजा प्यारा हेड़े दौर में हिननि जलसनि हेड़े इज्तिमाअनि जी ज़रूरत आहे जंहिंमें कॾहिं इंग्लैंड वारा कॾहिं बर्तानिया वारा कॾहिं मुंहिंजा प्यारा अमेरिका वारा के गुस्ताखाना खाका था छपी के केड़ियूं ॻाल्हियूं के किताब के रिसाला लेक्चर था ॾियनि असां उन्हनि खे हेड़ा इज्तिमा करे ॾेखारणु चाहियूं था उन्हनि खे इशारो था कयूं त अव्हां पंहिंजे बचनि खे बि सम्झाइजो त क़यामत ताईं रसूलुल्लाह जा ग़ुलाम अञा ई वधंदा